अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अॼु जी हिन वीडियो में जेको आहे सो त असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त थंबनेल कीअं ठाहिजे। हिकिड़े दोस्त असांखे व्हाट्सअप ते अतारा अक्षर मैसेज कयो हो त असांखे ॿुधायो त मोबाइल ते HD थंबनेल कीअं ठाहिजे। त नाज़रीन, सभ खां अवल असां पिक्सल ऐप ओपन कंदासीं। पिक्सल ऐप ओपन करण खां बाद में हिते जेके टे नुक़्ता में अचनि था उन्हनि ते क्लिक कंदासीं। उन्हनि ते क्लिक करण खां बाद में इमेज साइज़ ते क्लिक करे हे जेको कस्टम लिखियलु आहे हिन ते क्लिक कंदासीं। त पोइ नाज़रीन हिते यूट्यूब थंबनेल लिखण में अची वेंदो त ओके कंदासीं। असां हिनखे ओके करण खां बाद में असां हिते ईंदासीं। हिते अची कलर्स में ईंदासीं। असां बैकग्राउंड ते को बि जेको कलर चाहियूं को बहितरीनु कलर हुजे उहो असां कलर हितां ॾेई सघूं था। त हिते कलर ॾियण खां बाद में नाज़रीन असां हितां को पंहिंजी तस्वीर खणी ईंदासीं। असां हितां जल्दी में मां पंहिंजी का बि तस्वीर खणी वठां। त नाज़रीन हीअ तस्वीर जेका आहे सा मां पंहिंजी तस्वीर खणी चुको आहियां। त हिन तस्वीर खे थोरो असां हिते रखंदासीं हिते। ऐं हाणे हिन तस्वीर जी थोरी असां सेटिंग कंदासीं। हिते कलर्स में अची करे थोरी असां हिन जी सेटिंग करे था वठूं। हिते नाज़रीन बेस्ट थो रहे त असां हिनखे हिते ओके कंदासीं। हिते वरी टेक्स्ट ते अची हिते एडिट कंदासीं। हिते असां लिखंदासीं जेको कुझु असांखे लिखिणो आहे थंबनेल में। हे असां नाज़रीन लिखियोसीं। हाणे हिनखे थोरो हिते वॾो करे हिन ते असां कलर ॾींदासीं। कलर ॾेई था वठूं जल्दी में को मां ॾेई थो वठां। इहो कलर बहितरीनु आहे। फ़ॉन्ट ये फ़ॉन्ट बहितरीनु न आहे। नाज़रीन जेको आहे सो हीअ मां हिनखे फ़ॉन्ट पिणु ॾेई चुको आहियां। हाणे हिते बैकग्राउंड था ॾियूंसि। हिते नाज़रीन सही आहे मेक HD। ऐं नाज़रीन हाणे हिते असां हिनखे थोरो HUM हिते नाज़रीन ओके करे हिनखे थोरो हेॾे खणी ईंदासीं। हिनखे जीअं असां नाज़रीन हिते खणी ईंदासीं हिनखे बि को असां बहितरीनु हितां को बि फ़ॉन्ट ॾेई था छॾियूंसि। त नाज़रीन हिनखे मां जेको आहे तो हीअ फ़ॉन्ट थो ॾियां। हीअ फ़ॉन्ट बहितरु रहंदो। उन लाइ मां हीअ फ़ॉन्ट हिनखे हीअ मां फ़ॉन्ट ॾेई छॾियो। टेक्स्ट खे थोरो स्ट्रोक ॾेई छॾियोसि। त नाज़रीन जेको आहे तो वरी असां टेक्स्ट ॾींदासीं ऐं हिते असां टाइप कंदासीं ऑन मोबाइल। नाज़रीन हीअ जीअं असां टाइप कंदासीं त हिनखे थोरो हिन जी साइज़ वधाए छॾींदासीं। हिन जी साइज़ वधाइण खां पोइ असां फ़ॉन्ट ॾींदासीं को बहितरीनु फ़ॉन्ट। हे असां हिन जे फ़ॉन्ट नाज़रीन ॾिनो। अञा हाणे हिन जे बैकग्राउंड कलर अनेबल कंदासीं। को बि जेको तव्हांखे कलर पसंदि अचे उहो तव्हां हिते कलर ॾेई छॾियोसि। हीअ कलर जेको आहे तो बहितरीनु आहे। तंहिं करे मां हीअ कलर ॾेई वरी टेक्स्ट खे कलर थो ॾियां। नाज़रीन हीअं हीअ हुई अॼु जी वीडियो। हीअ जेको आहे सो थंबनेल ठही चुको आहे। त नाज़रीन अल्लाह हाफ़िज़। सब्सक्राइब लाज़मी कंदा। सब्सक्राइब टू आवर चैनल एंड क्लिक बेल आइकॉन।